हिकिड़े ॾींहुं हिकिड़े हारीअ जे घर में अची हिकिड़ो कूओ रहण लॻो। कूए ॾिठो त हारी ऐं हुनजी घरवारी हिकिड़ो थेलो खणी रहिया आहिनि ऐं हुन थेले मां कुझु ॿाहिरि कढी रहिया आहिनि। कूए सोचियो त शायदि हिन थेले में का खाइण पीअण जी शइ हूंदी। मथां उहा कढंदा हुजनि, वेझो खां ॾिठईं त उहो थेले मां हिकिड़ी कोड़की कढी रहिया हुआ। जॾहिं ॾिठईं त उहा थेले मां कोड़की कढी रहिया आहिनि, थोरो परेशान थियो ऐं ख़तरो महसूस कयईं। जॾहिं ख़तरो महसूस कयईं त हिन छा कयो, जो हारीअ जे घर में हिकिड़ो कबूतरनि जो खुॾो, हुन खुॾ ते हिकिड़ो कबूतर वेठो ऐं कूओ वियो उन कबूतर खे वञी ॿुधायईं त हारीअ जी जेका कोड़की वठी आयो आहे। पर कबूतर खिली ऐं चयसि त कोड़कीअ में फासण मुंहिंजो मसइलो न आहे, इहो तुंहिंजो मसइलो आहे, तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाण। कूओ उदास थी वरी छा थियो, थोरो अॻे वियो त साॻियो ई हारीअ जे घर में हिकिड़ो कुकुड़ वेठो हो। वरी हुन कुकड़ खे वञी चयईं त अॼु हारी ऐं हुनजी घरवारी हिकिड़ी कोड़की खणी आया आहिनि, शायदि त असांखे फासाईंदा। कुकड़ चयसि त कोड़कीअ में फासण मुंहिंजो कमु न आहे, ॾाढा टहिक ॾिनई ऐं चयईंसि बाबा तूं ॼाण, तुंहिंजो कमु आहे, तूं फासंदे कोड़कीअ में, मां थोरी फासंदुमि। अदा छा थियो, वरी उतां उदास थी कूओ हिकिड़े ॿकर वटि वियो। हारीअ जे घर में ॿकर ॿधो पियो। ॿकर खे ॿुधायईं त हारी कोड़की वठी आयो आहे। ॿकर संदसि मज़ाक उॾाईंदे चयो त कोड़कीअ में फासण ॿकरनि जो न पर कुअनि जो कमु आहे ऐं तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, मुंहिंजो छा हिन में, मां टेंशन खणां। अदा राति थी, कूओ वञी मायूस थी हिकिड़ी भित जे पाड़ में ॾड़ हुयो, हुन ॾड़ में वेही रहियो। उन खां पोइ थोरी देरि खां पोइ कोड़कीअ में कंहिं शइ जे फासण जो आवाज़ आयो। हारी जी ज़ाल उथी तकड़ तकड़ में ऐं ॾिसण लॻी त छा आहे, पर राति जो हूंदा ई जेई वञी कोड़कीअ में हथ विधाई त हिकिड़ो नांग ज़हरीलो हो, जंहिं हारीअ जे घरवारीअ खे छा करे छॾियो, ॾंग हणी ऐं ज़ख़्मी करे छॾियो। हारीअ जे घरवारीअ जी तबियत ख़राब थियण शुरू थी वई। हारी पंहिंजे घरवारीअ खे हकीम ॾे वठी वियो। हकीम हुनखे मशवरो ॾिनो त कबूतर कुई ऐं हुनजो गोश्त खारायोसि, ठीकु थी वेंदी। अदा हारी घर मोटी आयो, खुॾ ते ॾिठई त कबूतर बीठो आहे। उतां अची कबूतर खे ज़िबह करे घरवारी खे खाराई। अदा ॿिए ॾींहं ते इहा सॼी जेको किसो आहे त हारीअ जे घरवारी खे नांग खाई वियो आहे। ॻोठ में पाड़े में ॿुधण में आयो, ओड़े पाड़े जा माण्हू हारीअ जे घरवारीअ खां पुछण लाइ अची हारीअ जे घर निकिता। मजबूरी थी वई हारीअ जी। हारीअ चयो त हाणे सभिनी जी महिमान नवाज़ी करणी पवंदी। महिमान नवाज़ी जे लाइ हिकिड़ो कुकुड़ बीठो हुअसि घर में, हुन कुकड़ खे ज़िबह करे ऐं हुननि खे खाराए छॾियईं। वरी छा थियो त हारीअ जे घरवारीअ जी तबियत ख़राब थियण शुरू थी वई ऐं हारीअ जी घरवारी फोत थी वई। फोत जो थी वई त सॼे ॻोठ जा संगत साथ सॼी अची हारीअ वटि गॾु थी ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, कांध पे लाइ हिनखे कुझु करण जो बंदोबस्तु करणो हो, कुझु पचाइण जो बंदोबस्तु करणो हो। पोइ हारी छा कयो त चयईं ॿकर बीठो आहे, हिनखे कुई ऐं कांध पे लाइ कुझु बंदोबस्तु कयो। पाड़े वारनि हुन ॿकर खे बि कुई छॾियो ऐं उहो बि ज़बह थी वियो। पाड़े वारा खाई विया। अहिड़े तरीक़े सां एतिरे वक़्त में कूओ तमामु परे वञी चुको हो, पर उते पुॼी न पियो सघिजे। ऐं अहिड़े तरीक़े सां कूओ त पंहिंजे मंज़िल ते पुॼी वियो। ॿकर, कबूतर ऐं कुकुड़ ज़िबह। हिन कहाणी जो इहो मतिलबु आहे त तव्हांखे जेकॾहिं को दोस्त पंहिंजो मसइलो ॿुधाए थो त हुन मसइले ते ज़रूरु सोचींदा कयो त अॼु हीउ मसइलो हिन सां, सुभाणे थी सघे थो इहो मसइलो मूंसां बि थिए। उन लाइ हर हिक जो दुनिया जे गम खे पंहिंजो गम सम्झंदा कयो, दुनिया जे मसइलनि खे पंहिंजा मसइला सम्झंदा कयो, कोशिशि कंदा कयो त उहे मसइला हल न कयो। त अॼु जी हिन वीडियो ते पंहिंजी होस्ट उशाक जामड़ो खे ॾींदा इजाज़त। वरी कंहिं नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ओके, अल्लाह हाफ़िज़।